ॾे ख़बर कमु थी वियो? हाँ मां, तू चए वरी मां ख़ाली हथ चा, इहो सवाल ई पैदा नथो थिए। हिक जे बजाए ॿ आंदियूं आहिनि। हा ही वठ, लिकाए रख। बाबा रखण छा जो, अॼु राति ई ॼांसि थी खाधे में। तकड़ न कर अम्मा, तकड़ न कर। जंहिं ॾींहुं ज़ीनत खाधो पचाए न, उन खाधे में मिलाए ॾींसि। जॾहिं बचंदो ई कोन त बाबा इंतज़ारु छा जो? खाधो ज़ीनत पचाए या मां? मूंसां खे त माणो ई पवंदो। अम्मा अम्मा, अॼुकल्ह डॉक्टर ॾाढा चालाक थी पिया आहिनि। सुभाणे ख़ुदा न ख़ास्ता बची वियो त इहो इल्ज़ाम ज़ीनत मथां हणंदासीं। कोन बचंदो बाबा, कोन बचंदो। जेकॾहिं बची बि वियो नी त असां ॿई ज़ीनत मथां चढ़ी वेंदासीं। मूंसां खे मुंझाइण बाबा, मुंहिंजे खॿे हथ जो कमु आहे, खॿे हथ जो। पर अम्मा, मूंखे ख़ौफ़ रहे थो, इहो वॾो ज़ालिम शख़्स आहे। हिन हवेली जे नौकर खां वठी हर फ़र्द खे ख़तमु करे छॾींदो। अम्मा अहिड़ो मौक़ो ई न मिलंदसि। बाबा तूं सिर्फ़ु इहो ॿुधाए त इहे हिकु बोतल कमु कंदी या ॿई खाधे में मिलाए ॾियांसि? न मां न, जेकॾहिं ॿई खाधे में मिलाए ॾे न त खाधे जो ज़ाइक़ो मटिजी वेंदो। मूंसां सम्झी वेंदो त खाधे में का गड़बड़ आहे। उहो ई पहिरियां असां ते शक अथसि। ठीकु आहे बाबा, हिकु बोतल मिलाईंदसि, पर इहो ॿुधाए त कमु त थी वेंदो न? अम्मा, ही हिकु बोतल हाथी खे लेटाए विझंदी। मूंसां कहिड़ी शइ आहे? मूंसां सां अहिड़ो त कमु थींदो, अहिड़ो त कमु थींदो। भले दुनिया चाहे भला सालू तुंहिंजा भाग, शी मरे रब न चरे, जे चरे त उपट मरे। मजू तूं है हिते? हाँ सुमर, कुछ ॾींहं तो वटि रहण जे लाइ आयो आहियां। छो हलार खाना तोखे पनाह ॾियण खां इनकार कयो छा? सुमर, पुलिस जो ज़ोर वधी वियो आहे। हलार खान पाण ई जूं छॾे भॼी वियो आहे। ठीकु आहे मजू, मुंहिंजी उतां खां हाज़ुर अथई। बाक़ी पुलिस जो यार ख़्यालु पाण रखजांइ। सुमर, ॿियो कोई ठिकाणो कोन थो सजे जो कुझु ॾींहं उते रहिजे। सुमर, हिते ॾींहं ॿ रहूं था। अगरि कंहिंखे ख़बर पई या पुलिस हिते आई त पोइ निकिरी हलंदासीं। ठीकु आहे? अॼु त पोइ हलूं उतां करे। अच्छा। छा पियो सोची खान? सोचा पियो नजीब मथां बि पुलिस जा केस हुआ। इएं सूबेदार वाहिद बिगैर चवण जे नजीब खे छॾे ॾिनो। थी सके तो मूसा खान केस ख़त्म कराए छॾिया हुजनि। फल केस ख़त्म कराया हुजनि, पर जंहिं अंदाज़ सां नजीब भॼंदो वञे पियो न, उन अंदाज़ सां सूबेदार वाहिद खे उनखे रोकणु खपंदो। हा खान, इहा ॻाल्हि सोचण जी आहे। हाणे मूंखे पूरी पक थी वई त इहो ई नजीब पुलिस जो मुखबर आहे ऐं असांजी हर वक़्तु ताड़ कंदो रहे थो।
ऐं पुलिस के हर वक्त इतला ॾींदो रहे थो। पोइ छा सलाह अथई? सलाह वारी कहिड़ी? सभ खां पहिरियां इनखे ई ख़तम करणो आहे। मां सम्झां थो त जेका रज़ाक ॻाल्हि कई हुन में ई सचाई आहे। बहादुर खान जे माण्हुनि खे मचूअ न, पर हिन नजीब मारियो आहे। छो तिन जे पोयां मूसा खान जो हथ आहे, ऐं मूसा खान नथो चाहे त के ठहियल हुजनि। मूसा खान त पंहिंजो ॻोठ जो सुकून तबाह करे छॾियो। हाणे हू ॿियनि ॻोठनि जे पोयां पियो आहे। पर न मूसा खान, न तोखे हाणे हिन धरतीअ जे मथां जेका बि पाए पखेड़ी आहे उहा मां पखेड़ न ॾींदुसि। मूसा खान तोखे हिन साज़िशुनि में मां कामयाब थियण हरगिज़ न ॾींदुसि, छो त खान पंहिंजे दुश्मननि खे गुली हिकु हणाईंदो आहे, हिकु। हाणे घबराए न हकीम, मां अची वियो आहियां। हाणे जल्द तुंहिंजो बिलो कंदुसि। नंढो बादशाह किथे आहे? हिन वक़्तु ॿाहिरि निकिरी वियो आहे। जॾहिं माहौल ठहियो त पहुची वेंदो। मां DSP साहिब सां मिलां, ॾिसां त छा थो चवे। बादशाह, एॾा वॾा केस न आहिनि। सूबेदार सां मिली चांहि पाणी कराईंदोसि न, पाण ई हथु करे छॾींदो। ॾिसां थो सूबेदार सां बि मिली, जे सुर कराए थो त ठीकु आहे, न त वॾो दर खड़काईंदासीं। वधीक खटाइनि तुंहिंजा भाग। अस्सलाम वालेकुम। तव्हांजी तारीफ़? तारीफ़ त मुंहिंजे मालिक जी, बाक़ी हिन बंदे खे आदम खान चवंदा आहिनि। हिते त घणा ई खान रहनि था। मूसा खान, दिलावर खान, हालार खान, बहादुर खान ऐं आदम खान। त मां हाणे नओं नालो थो ॿुधां। जॾहिं हिते अची वियो आहियां न, त पोइ जल्द ॼाण ऐं सुञाण बि थी वेंदी। पर मूंखे इहो ॿुधायो त हकीम जे मथां कहिड़ा केस आहिनि? ओ, मतिलबु तव्हांजो हालार खान सां वास्तो आहे। हिन बंदे खे हालार खान ऐं चाचो चवंदा आहिनि। इन करे मूंखे हकीम जी ज़रूरत आहे। तव्हां कुझु मिठाई वठी। आदम खान, मिठाई खाइण वारा हिन वक़्तु सलाखनि जे पोयों अथी। छा तव्हां हकीम खे कोन छॾींदव? उन लाइ तव्हांखे DSP साहिब सां मिलणो पवंदो। ठीकु आहे, त पोइ मां मिलां थो DSP साहिब ऐं चवांसि थो या त छॾियो मुंहिंजे हमराह खे या कयोसि जेल जे हवाले, त पोइ मां हुनजी ज़मानत करायां। बाबा, बाबा कमु थी वियो। हाणे ईअं सम्झ
त मूंसां कुझु घड़ियुनि जो महिमान आहे महिमान। भला सालो तुझा पार छी मरे जब न चरे जे चरे त उपट मरे। फिर तो पक्का मानी ज़हर मिलाया, तो पक्का मानी ज़हर मिलाया। न न न न मां हिन में कुझु बि न मिलायो आहे। तू ज़हर मिलाया ज़ीनत, तू ज़हर मिलाया, न तू ज़हर मिलाया ज़ीनत, न न छा थियो छा तू थियो ज़हर मिलाया ज़ीनत, छा थियो छा तू मारे ज़हर मिलाया। छा थियो बाबा साईं, छा थियो? सालो सालो गाड़ी कट रहा है, गाड़ी कट रहा है। मुझे अलाए छा सही वारो कर अदा वारो कर खणाए हलोस। तूं मूंसां खे ज़हर ॾिनो आहे तो। वारो कर अदा। छा थियो बाबा साईं, छा थियो? गाड़ी कट रहा मुझे ज़ीनत ज़हर ॾिनी, ज़हर हलूं था बाबा साईं, हलूं था। इतनी जल्दी छा थियो बाबा साईं? सालो सालो तू सालू हे छा थो करी, हे छा थो करी? असां छा कयो आहे? जेको कुझु कयो आहे तो कयो आहे। गाड़ी कट, गाड़ी कट। सालो मुझे अलाए छा थियो। सालो परे थी मां चाहिं थी परे थी अरे थी माई, मां चाहिं थी परे थी। इहो छा अरे थो थी करी? माई अम्मा रानी के देखो रे। हा बाबा हे छा थो करी? सालो क्यों बाबा साईं झटकड़ी तकलीफ तू साल के तकलीफ मां कढी रहियो आहे बाबा साईं, साल के तकलीफ कढी। भला सालो तुझा भाग छी मरे रब न चढ़े, जे चढ़े त उपट मरे। बाबा हिन जो सोच, हिन जो। मां तव्हां ॿिन्ही खे बख़्श न कंदसि, कान कंदसि मां तव्हां ॿिन्ही खे बख़्श। मैं वरी तुझी भलाई इन में आहे त पंहिंजी ज़बान बंदि रख। जेकॾहिं तूं पुलिस जे साम्हूं ज़बान खोले त मां पुलिस खे साफ़ साफ़ चई छॾींदुसि त हिन माई जा नाजाइज़ तालुकात कमदार सां हुआ ऐं इहा शइ मूसा ख़ान अखियुनि सां ॾिठी तॾहिं ख़ुदकशी करे छॾी। न न जेकॾहिं तूं बदनाम थियणु नथी चाहीं त ख़ामोश रह, ख़ामोश, ऐं असांखे पंहिंजो कमु करणु ॾे। अम्मा तव्हां मूसा खे सवलो करे सुम्हायो त मूसा जी मौत जो ॻोठ वारनि खे ऐलान करे अचां। जल्दी कर। सालो तो पूरो पुलिस केस आहे। अरे बाबा पुलिस केस छा जो? बाबा साईं खे दिल जो दौरो पियो, उन में मरी वियो। तव्हां छॾायो जल्दी के सॼे ॻोठ खे ॿुधायो, कफन दफन जो बंदोबस्तु कयो, हिम्मत कयो। हिक ॿिए खे ॾिसण जो टाइम न आहे बाबा। बाबा साईं
मूसा खान खां पोइ उन जो वारस तूं ई आहीं ऐं उहा पगल तोखे बदिराइजे। भला इन नेक कम में देर छो? बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। भला सालू तुझा भाउ छी मरे ड्रप न चरे 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 उफट मरे। चलो ऐसा जो कातुल तू आई आ तू मां केतरो भी बेगरत छो न जा पर एतरो बेनिन को नया जो रईस मूसा खान जे कातुल के बख्श किया। पर कलमो सालू पर कलमो नजीब ओ बा नजीब समझा यो छानो करी अरे पर नजीब छा थियो बाबा छा थियो? खैरा खैरा बुरखैरा वो किसी मूसा खान मानी खाए तो बाबा खाईंदो त ख़बर पवंदी। अम्मा तू जांच त करे अच न पंज पंज जांच त करे अच। बाबा तू ही जांच करे अच। अम्मा जेकरे मां ॾिसण वियसि न मूसा मूंखे मानी ते ज़ोरी वियारींदो ऐं मूसा जी जॻह ते तोखे मुंहिंजी लाश मिलंदी लाश। ठीक है बाबा मां जांच करे थी अचां। हाँ जल्दी ॾिसी जल्दी जल्दी। हाँ नजीब थोरो ताक़त ईंदो छो ख़ैर त आहे नजीब। मौता के ॿाहिरां बीठो आहियां अंदरि अचां थो जल्दी अचिजो बाबा। ठीकु आहे तूं वेह मां अचां थो। कपिड़ा मुंहिंजा किथे आहिनि? कपड़ा ड्रेसिंग रूम में। ठीकु आहे। नजीब आयो आहे अलाए ख़ुदा ख़ैर करे। पर ही मानी त खावां। मानी पोइ खावां थो मां कपिड़ा चेंज करे वञा ॿाहिरि। कुछ तो खाई वञो। हाँ हाँ हाणे खणी वञी के कुत्ते खे खाराए। रोज़ीअ जे बारे में ईअं चइबो आहे। छो वञी फिटी कया मां वञी पाण थी खावां। जेकॾहिं हिन मानी खाधी त ज़हर जो असर हिन खे थींदो ऐं मूसा खे शक थी पवंदो। हे छा कई? मां तो कुछ न कई तू पाण त अची टकराई मूंसां। तॾहिं त चयो मैं खणी वञी कुत्ते खे ॾे। ॻाल्हाइण जो बि को तमीज़ कान्हेसि। हाणे वेह खणी वेह रेस अचे थो कहिड़ी क़यामत आई थी। अरे तू बस करे पींदे जा ॾे दम दमार कातुसियो फरत वारो। ख़ैर त आहे नजीब। नजीब होश में त आहीं छो तो पंहिंजा गुगदाम मारे? होश किथे रहेस? चओ छा ॻाल्हि आहे जो तुंहिंजा होश उॾामी विया आहिनि? मां दिलावर खान जे पोयां ऐं खान वारा वारी मुंहिंजे पोयां वैसे तव्हां ई ॿुधायो त मां कंहिंसां मोह ॾियां? मूं तोखे पहिरियों ई चयो हो न त बहादुर ख़ान ऐं हालार ख़ान जो ठाह असां लाइ नुक़सानकार थींदो। हाणे उहो ई थिए पियो न। वैसे हालार ऐं बहादुर खे त विढ़ाए छॾियो आहे। बाक़ी खान खान अजायो अची गिचीअ में पियो आहे। हिनखे केरु मोह ॾे?
फिक्र करण जी का ज़रूरत कोन्हे। खान पुठियां पुलिस जो जथो हणी था छॾियो। सूबेदार वाहिद खे अगवा करियो, तॾहिं बि पुलिस कुझु बि खान जो कोन बिगाड़ियो। चङो तूं भला इहो ॿुधाए त तो छा सोचियो आहे खान ख़तम करण लाइ? अहिड़ो माण्हू हुजे जेको खान सां गॾु रहे ऐं हुनजो एतमाद वठे, पोइ ई खान खे ख़तम करे सघूं था। अरे बाबा, अहिड़ा माण्हू खोड़ पिया थिए। हाणे तुंहिंजी इहा ॾाब आहे त खान जो अहिड़ो माण्हू पंहिंजे चंपे में फास आहे। पैसनि जी गणती न कजांइ, जेतिरा चवंदे ओतिरा नोट ॾींदोसांइ। भले उहो माण्हू तूं ख़रीद कर। वैसे ॾिसां थो जांच करे, पर खान जे वास्ते वारा मूंसां किथे ठहंदा? चयुमि न, उनखे पाण सां मिलाइण मुंहिंजो कमु आहे। तव्हां को अहिड़ो माण्हू हथु कयो जेको असां सां मिली वञे। बाक़ी लोठियुनि जूं त कतारूं लॻो पियो आहे। अहिड़ो को ठाहूको त मूंखे नज़र कोन थो अचे जेको खान खे ख़तमु करे। अहिड़े माण्हू जी जांच करे तव्हांखे तमामु जल्द ॿुधाईंदुसि। नजीब, तूं बि मामूली ॻाल्हि आहे, परेशान ते हिते पहुतो आहे। इन खान जो पिलो बि मां तोखे जल्द करे ॾींदुसि, छो त खान खे चङी तरह ख़बर आहे त मूसा खान जो वेर कारीगर ते पेर, कारीगर ते